अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 7 खे डिस्कस कयूं था। इन में जेके बि 100 सुवाल आहिनि उनखे सॉल्व कंदासीं विथ शॉर्ट एंड ब्रीफ एक्सप्लेनेशंस। अच्छा, इन खां पहिरियां जो मां शुरू कयां, हिकिड़ी जेका मां कमेंट्स में पढ़ां थो पियो इशू आहे, उहा आहे त हीअ जेके तस्वीरूं आहिनि, जेको वीडियो आहे उहो क्लियर नज़र नथो अचे। त मां ॿुधाईंदो हलां त हीअ वीडियो जेको हूंदो आहे HD क्वालिटी में ई इहो ठहियलु हूंदो आहे ऐं उन HD क्वालिटी में ई मां अपलोड कंदो आहियां। तव्हां जॾहिं वीडियो यूट्यूब ते हलायो त उहो मथे जेको कुंड में सेटिंग वारो आइकान हूंदो आहे न, उन ते क्लिक करे उन मां वीडियो जी क्वालिटी में वञी उन खां पोइ एडवांस में वञो। एडवांस में वञी करे उतां 720 जेका क्वालिटी आहे उहा तव्हां उते टिक करे छॾींदो त तव्हांजो वीडियो क्लियर हलंदो। अच्छा, हिकिड़ी ॿी जेका आहे, हिकिड़ी सनड़ी जेका आहे करेक्शन आहे, उहा इहा आहे त मां विच में हिकिड़ी रमज़िया शाइरी ॿुधायोमि न, रमज़िया, त इहो रमज़िया लफ़्ज़ न आहे, इहो आहे रज़मिया। रज़मिया रज़मिया शाइरी, इनखे नोट करे छॾिजो। ऐं ॿियो काज़ी काज़न, काज़ी काज़न ॿिनि दौरनि में रहियो आहे। हिकिड़ो आहे समन जे दौर में बि रहियो आहे, समन जे आख़िरी दौर में, ऐं अरगोननि जे दौर में बि रहियो आहे इहो। त हिन जो शुमार लिखत जे अदब जे हिसाब सां समन जे दौर में कयो थो वञे, अरगोननि जे दौर में न। ठीकु आहे। अच्छा, शुरू था कयूं असां। अच्छा, ॿी हिकिड़ी नंढड़ी अनाउंसमेंट, त मां जेके बि कंहिं दोस्त कमेंट बि कयो हुयो त जेके बि शाइर ऐं अदीब आहिनि उन्हनि ते हिकिड़ो कलेक्टिवली जेको आहे न हिकिड़ो वीडियो ठाहियो, त उन ते मां वीडियो ठाहे करे अॼु राति अपलोड करे छॾींदुसि। उहो बि ज़रूरु तव्हां ॾिसिजो। SST जे लाइ तमामु ॾाढो अहम आहे ऐं लेक्चरर जे लाइ बि। उन में जेके बि माना मशहूरु जेके बि शख़्सियतूं आहिनि अदब जूं, उन्हनि खे मां हिकिड़े ई माना वीडियो में उन्हनि जे शॉर्ट ब्रीफ हर हिक जी लाइफ जो ऐं उन सां गॾु जेके उन्हनि जा मशहूरु किताब आहिनि उहे मां उन्हनि ते सॼनि जो हिकिड़ो दफ़ो सॼा जेके बि शाइर थी विया या जंहिं मज़मून लिखिया आहिनि उन्हनि ते असां उन हिकिड़े वीडियो में मां अॼु कोशिशि कई आहे त उनखे हिकिड़े वीडियो में तव्हां सां बयानु कयां। इहो 9 दर्जे जे किताब, 9 दर्जे ऐं 10 दर्जे जे सिंधी किताब में न उन तां मां वरितो आहे। उहो जॾहिं आयो त तव्हां ॾिसी वठिजो। सवाल नंबर पहिरियों आहे, सिंधीअ में कानून ते पहिरियों किताब लिखियो कंहिं? दीवान हसाराम। सवाल नंबर 2, सिंधीअ में पहिरियों तर्जुमो थियल नाविल आहे रासलीला। हाणे हीअ रासलीला नाविल कंहिं लिखियो आहे? दीवान उधाराम ऐं साधू नवल राय। हाणे हिननि जेको आहे इहो तर्जुमो कयो आहे कंहिंजो? डॉक्टर जॉनसन जो जेको आहे इन नाले सां ई नाविल आहे, उन जो इन ॿिन्ही तर्जुमो कयो आहे। नाविल लफ़्ज़ जेको आहे अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नमूनो या नई शइ। सवाल नंबर 3, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े सन हिजरीअ में ॼायो? हीअ आहे 1102 हिजरीअ में। सवाल नंबर 4, लीलाराम वतनमल लालवाणी कहिड़ी ॿोलीअ में शाह जे कलाम जो तर्जुमो कयो? जवाबु अंग्रेज़ी में। सवाल नंबर 5, किताब कामिल जो कलाम पहिरियों भेरो कहिड़े सन में शाया थियो? जवाबु 1954 में। सवाल नंबर 6, शाह जे रिसाले में सभ खां घटि बैतनि में कहिड़ो सुर आहे? जवाबु सुर रप। सवाल नंबर 7, कराचीअ खां करबला नाले सफ़रनामो कहिड़े सन में लिखियो वियो? जवाबु 1931 में। सवाल नंबर 8, मुंहिंजी माज़ीअ जा वर्क कंहिंजी आतम कहाणी आहे? हीअ जवाबु आहे पीर आली शाह जी। सवाल नंबर 9, किताब तज़किराए मुशाहिरे सिंध केतिरनि जुल्दनि में आहे? हिते जवाबु 2 आहे, पर इहो ग़लति आहे, जुल्दनि 3 में आहे इहो। अच्छा, हिन में छा आहे जो हिन में शाइरनि जी सवाना आहे उमिरि, उनजी लाइफ ते जेको आहे उन्हनि में लिखियलु आहे हर हिकु जुल्द में, ऐं हीअ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो किताबु आहे। सवाल नंबर 10, अख़बार हैयत अल अमीन जारी कई कंहिं? शेख अब्दुल मजीद सिंधी। सवाल नंबर 11, उहो शेर जंहिं में शाइर पंहिंजी हैरत ज़ाहिर करे या जॾहिं का अजब जहिड़ी ॻाल्हि बयानु करे त उनखे चइबो आहे सिनत ताजुब। अच्छा, हीअ सिनत जो तालुक़ु इल्मु बदीअ सां आहे ऐं बदीअ लफ़्ज़ जी माना इहा आहे सुहिणो या हसीन ऐं हैरत। हिन लफ़्ज़ जी सुहिणो ऐं हसीन या वरी हैरत विझणु, इहे इन जे लफ़्ज़नि जी माना आहे। सवाल नंबर 12, पीर हसामुद्दीन शाह राशिदीअ जे लफ़्ज़ पीर हसामुद्दीन शाह राशिदीअ हीअ लफ़्ज़ कहिड़े शाइर लाइ चया? हिन गीतनि खे सिंधी शाइरीअ में राइज कयो आहे? जवाबु शेख अयाज़ लाइ हिन लिखिया। अच्छा, पीर हसाम शाह राशिदीअ जो किताबु उहे ॾींहं उहे शींहं।
इहो किताबु इन जो लिखियलु आहे। उहे ॾींहं उहे शींहं। ठीकु। सवाल नंबर 13, मशहूरु रूमानवी दास्तान सुहिणी मेहार जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? जवाबु सूमरनि जे दौर सां। सवाल नंबर 14, मूमल राणे जे किसे में मूमल जी बानीअ जो नालो हो? नातिर। सवाल नंबर 15, शाइरीअ जी सिन्फ़ हिजो गोई जो मौजूदु आहे? साबित अली शाह। हाणे ही हिजो गोई ऐं मरसियो ॿई सैयद साबित अली शाह जी जेके आहिनि ईजाद आहिनि। ऐं झोलणो ऐं घिड़ोली इहे वरी सिन्फ़ूं सचल सरमस्त जूं आहिनि। हिजो गोई में तनक़ीदी नज़म लिखिया वेंदा आहिनि, यानी तनक़ीदी नज़म लिखण खे हिजो गोई चइबो आहे। सवाल नंबर 16, नाविल दर्द जी ख़ुशबू जे लेखक जो नालो आहे? काज़ी ख़ादिम। सवाल नंबर 17, मशहूरु अदीब ऐं सहाफ़ी मोहम्मद उस्मान डीपलाई कहिड़े सन में ॼाओ? 1908 में। डीपलाई साहिब जो नाविल, मशहूरु नाविल सांगड़ डीपलाई साहिब जो, ऐं मोहम्मद उस्मान डीपलाई जो ही नाविल CS जे सिलेबस जो बि हिसो आहे। सवाल नंबर 18, रोज़ाना नवाए सिंध अख़बार कहिड़े शहर मां जारी थी? कराचीअ मां। सवाल नंबर 19, सिंध मुस्लिम अदबी प्रिंटिंग प्रेस जो बुनियादु कहिड़ी शख़्सियत रखियो? जवाबु काज़ी अब्दुल ख़लीक़ मोराई। सवाल नंबर 20, सिंध मदरसतुल इस्लाम कंहिं क़ाइमु कयो? जवाबु हसन अली आफ़ंदी। ही 1885 में हिन क़ाइमु कयो। ठीकु। सवाल नंबर 21, क़ुर शरीफ़ जो सिंधीअ में तर्जुमो कहिड़े सन हिजरी में थियो? 288 हिजरी सन में। सवाल नंबर 22, शेख अब्दुल मजीद सिंधीअ जो पैदाइशी नालो हो? ॼेठानंद। सवाल नंबर 23, अल अमीन अख़बार कंहिं जारी कई? जवाबु ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी। सवाल नंबर 24, सिंध में अरबन जे सोभन ते लिखियलु पहिरें अरबी किताबु आहे? चचनामो। ॾाढो मशहूरु आहे चचनामो किताबु। सवाल नंबर 25, किताबु उदास वादियूं जे लेखक जो नालो आहे? हमीद सिंधी। सवाल नंबर 26, साधो हीरानंद, शौकीराम आडवाणी ऐं भेरूमल महरचंद आडवाणी कहिड़ी मुस्लमान शख़्सियत ते किताबु लिखियो? जवाबु गाज़ी सलाहुद्दीन ते। सवाल नंबर 27, शहीदनि जी हालत बाबति किताबु ग़ुलामी ऐं आज़ादी जा इबरतनाक नज़ारा कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो। ग़ुलामी ऐं आज़ादीअ जा इबरतनाक नज़ारा। सवाल नंबर 28, मुग़ल शहनशाह औरंगज़ेब जी वफ़ात वक़्तु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी उमिरि हुई? 18 साल। सवाल नंबर 29, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जी विलादत किथे थी? जवाबु मटियारी में। अच्छा, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खे सिंधी अदब जो विहाउ तारो बि चवंदा आहिनि, ऐं सिंधी जो चासर बि हिनखे चवंदा आहिनि। चासर जेको बर्तानिया जो जेको आहे फेमस जेको शाइर आहे, उहो सिंधीअ जो चासर कहिड़ा ही आहे, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो। संदसि 94 बैत, ही 93 बि कंहिं किताबनि में हूंदो अथव, बल्कि 93 बि हूंदो आहे। 94 डॉक्टर नबी बख़्श बलोच चवे थो त 94 हिन जा बैत मिलिया आहिनि। ठीकु। सवाल नंबर 30, निजी सिंधी राग जो बानीकार कहिड़े मशहूरु शाइर खे चयो वञे थो? जवाबु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ खे। सवाल नंबर 31, अबुल हसन जी सिंधीअ में अटकल रोए केतिरा किताब लिखिया विया? जवाबु 50। सवाल नंबर 32, मखदूम मोहम्मद हाशिम ठटवीअ जी तसनीफ़ुनि जो कुल तइदादु अटकल रोए केतिरो आहे? जवाबु 150। सवाल नंबर 33, सिंध जे पहिरें मौज़ून कलाम शाइर मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टीअ किथे वफ़ात कई? जवाबु मदीने मुनवरा में। सवाल नंबर 34, सिंध जो कहिड़ो आख़िरी टालपुर हुकुमरान शाइर बि हो? मीर नसीर ख़ान टालपुर। सवाल नंबर 35, मीर शहदाद ख़ान शाइर बि हो, संदसि तख़ल्लुस ॿुधायो? जवाबु हैदरी तख़ल्लुस हुयो हिन जो। ठीकु। उनखां पोइ सवाल नंबर 36, सिंध जो मशहूरु शाइर मीर अब्दुल हुसैन सांगी किथे ॼाओ? जवाबु कलकते में। सवाल नंबर 37, मज़ाहिया अफ़साननि जो किताबु 2 गूंगियूं कंहिंजी तसनीफ़ आहे? गुल हालाई जी। सवाल नंबर 38, मंसूर सानी सिंध जे कहिड़े शाइर खे चयो वञे थो? जवाबु सचल सरमस्त खे। सवाल नंबर 39, किताबु सिंधी राग ऐं ताल कंहिंजो लिखियलु आहे? मंज़ूर नक़वी जो। सवाल नंबर 40, सिंध जो पहिरियों नक्शो कॾहिं शाया थियो? जवाबु 1870 ईस्वी में। सवाल नंबर 41, किताबु पटियल अखियूं ऐं पूरियल अखियूं जे मुसनिफ़ जो नालो आहे केरु? मिर्ज़ा कलीच बेग। मिर्ज़ा कलीच बेग जा ही नाविल ॿिया बि लीला मजनू, ज़ीनत
शेक्सपियर जो जेको ड्रामा आहिनि किंग लियर उन जो तर्जुमो करे शाह इलिया तौर ते लिखियो आहे जेको आहे न मिर्ज़ा कलिच बेग। मर्चेंट ऑफ वीन्स जो हुस्ना दिलदार। रोमियो ऐं जूलियट जो फेरोज़ दिल अफरोज़। ही हिननि नालनि सां मिर्ज़ा साहब इन जा लिखिया आहिनि। सवाल नंबर 42, किताब कमाल ऐं ज़वाल कंहिंजो लिखियलु आहे? जवाब हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। सवाल नंबर 43, नामियारे शाइर उस्ताद बुखारी जो असुल नालो हो अहमद शाह। ही उस्ताद बुखारी जा कुझु किताब कोकण या कल्याण, ज़िंदगी ज़िंदगी, सोचूं भुणकू वाका, इहो बि इन जो उस्ताद बुखारी जो किताबु आहे। कारे ककर हेठि, लहर लहर में लालाण, लहरी लहरी में लालाण, न कमु निबिरियो न ग़म निबिरियो, ही बि किताब उस्ताद बुखारी जा आहिनि। सवाल नंबर 44, तारीख़ ताहिरी कंहिंजी तसनीफ़ आहे? ताहिर मोहम्मद निस्यानी ठटवी। सवाल नंबर 45, सिंध इतलात खाते तरफ़ां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जे मौक़े ते कहिड़े साल खां किताब शाया कया पिया वञनि? जवाब 1953 खां। सवाल नंबर 46, मशहूरु शाइर मोहम्मद ख़ान गनी कॾहिं वफ़ात कई? 1779 में। सवाल नंबर 47, सिंधी नसर जो पहिरियों इस्तिलाह कंदड़ कंहिंखे सम्झियो वञे थो? जवाब आख़ूंद अज़ीज़ुल्लाह खे। सवाल नंबर 48, ससी पुन्नुअ जो किस्सो सभ खां पहिरियां कंहिं लिखियो? जवाब मीर मासूम बखरी। हे मीर मासूम शाह जेको मुनारो बि आहे सखर में मुनारो आहे मीर मासूम शाह, ही उहो ई आहे। ऐं हीअ मीर मासूम शाह जो मुनारो जेको ठही रास थियो 1617 में ठही रास थियो, हीअ 26 मीटर मथे डिघो आहे ऐं इन जी ॾाकण जा 84 इन खे स्टेयर्स यानी ॾाका आहिनि। हिन जो असुल नालो जेकॾहिं पूरो नालो आहे मीर मासूम बखरी जो सैयद निज़ामुद्दीन मीर मोहम्मद मासूम शाह। सवाल नंबर 49, उमर मारवी जे किसे खे सैयद ताहिर निस्यानीअ फ़ारसीअ में तर्जुमो करे उन जो नालो छा रखियो? जवाब नाज़ व नियाज़। सवाल नंबर 50, मूमल मेंदरे जे किसे खे फ़ारसीअ में तर्जुमो कयो? जवाब कंहिं? मुला मुकीम। सवाल नंबर 51, ही कंहिंजो मिसाल आहे? ही पढ़ो मिसाल सनत मुतसल जो। सवाल नंबर 52, ही गज़ल कंहिंजो मिसाल आहे? हीअ आहे सनत मतलाइम जो। ही कंहिंजो मिसाल आहे? ही तशबीह तस्विया जी। सवाल नंबर 54, किताब मौज कई मेहराण जो लेखक आहे? हरी दुरयानी दिलगीर। सवाल नंबर 55, सनत अक्स लफ़्ज़ीअ में चयल ही कलाम कंहिंजो आहे? कहिड़ी सनत में? सनत अक्स में। ही आहे सैयद अज़हर गीलानी जो। सवाल नंबर 56, कंहिं शख़्स जी हयातीअ ते कन रुखनि खे अहिड़ीअ तरह पेश करण जो वाक़िया ऐं ॻाल्हियूं उन शख़्स जी सवाइ न आहे त न हूंदियूं आहिनि, पर उन्हनि जी मदद सां संदसि ज़िंदगीअ जी हालति खे सम्झण में सवलाई थिए थी। इन खे चइबो आहे छा? चइबो आहे इन खे ख़ाको। सवानाए में छा हूंदी आहे? सवानाए उमिरि में वरी उहो हाल अहिवाल हूंदो आहे उन माण्हूअ जी ज़िंदगीअ जो, पंहिंजी ज़िंदगीअ जो। ऐं इनशिया माना मज़मून जेके असां एसे में चऊं, इन मज़मून बि हिन जो इनशिया खे मज़मूननि खे इनशिया बि चवंदा आहिनि। सवाल नंबर 57, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर हुसैनी। सवाल नंबर 58, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? जवाब सुर सेराग में। सवाल नंबर 59, नामियारे शाइर पीर अली गोहर असगर कहिड़े सन में वफ़ात कई? 1847 ईस्वी में। सवाल नंबर 60, ज़िबानी नज़मी कहाणी कासिमिन ऐं कामरूप कंहिं लिखी? उद्धाराम लिखी। सवाल नंबर 61, किसो मेहर मुनीर नाले किताब पहिरें कहिड़े सन में छपियो? 1871 ईस्वी में। सवाल नंबर 62, सिंधी नाविल खेचली जो लेखक आहे लक्ष्मण साथी। सवाल नंबर 63, मशहूरु शाइर असदुल्ला शाह फ़िदा कहिड़े सन में वफ़ात कई? 1946 ईस्वी में। सवाल नंबर 64, लाड़काने जे रहवासी शाइर अली नवाज़ नियाज़ जाफ़रीअ जी वफ़ात जो साल आहे? 1959। सवाल नंबर 65, मोहम्मद बख्श वासिफ़ कहिड़े सन में ॼाओ? 1892 में। सवाल नंबर 66, किताब अॼु जो आदम में कुल केतिरनि कहाणीकारनि जूं कहाणियूं आहिनि? जवाब चइनि जूं। उहे कहिड़ा आहिनि कहाणीकार? मतिलबु हे
चइनि ॼणनि गॾिजी करे हीअ किताबु लिखियो आहे। उन चइनी जूं कहाणियूं हिन में शामिलु आहिनि। हे मंसूर स्वारक, सारंग शाह, नूर मोहम्मद खैबर, ज़ुल्फ़कार मेमण इन चइनी जो आहिनि। सुवाल नंबर 67 कहाणियुनि जे मजमूए दरिया वटि बीठल हिकु छोकिरी जो लेखक आहे ज़ुल्फ़कार कांधड़ो। सुवाल नंबर 68 कहाणियुनि जे मजमूए अंगनि जी रांदि जो कहाणीकार आहे होश मोहम्मद भट्टी। सुवाल नंबर 69 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर देसी। सुवाल नंबर 70 अछनि जे मुल्क में असीं कारा कहिड़े लेखक जो सफ़रनामो आहे? इल्ताफ़ शेख। सुवाल नंबर 71 हावर्ड फास्ट जे नाविल स्पार्टेक्स जो तर्जुमो कयो आहे कंहिं? परवेज़। सुवाल नंबर 72 किताब सिंधु माथर जी सभ्यता जो लेखक आहे केरु? मोहम्मद इदरीस सिद्दीकी। सुवाल नंबर 37 नामियारे शाइर ऐं सियासतदान हैदर बख्श जतोई कहिड़े साल में वफ़ात कई? 1970 में। सुवाल नंबर 74 ही शहर कंहिंजो मिसाल आहे? सनते तलमीह। सुवाल नंबर 75 ही कतो कंहिंजो मिसाल आहे? सनते हुस्ने तलब जो। सुवाल नंबर 76 दुनिया जूं इनकलाबी औरतूं नाले किताब जो सिंधीकार आहे? ताज जोयो। सुवाल नंबर 77 नामियारे शाइर इब्राहिम मुंशीअ जी विलादत कहिड़े साल थी? 1934 ईस्वी में। सुवाल नंबर 78 लोक अदब लिसानियात ऐं लुगत जे माहिर डॉक्टर अब्दुल करीम संदीले जो जनम कहिड़े साल में थियो? 1919 में। हीअ संदीले साहब जो किताबु आहे लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो। इहो संदीले साहब जो किताबु बहितरीनु लोक अदब जे लाइ बहितरीनु लिखियलु आहे। जेकी दोस्त CSS जी तयारी करे रहिया आहिनि त हीअ किताबु भले परचेज़ करे छॾनि, ॾाढो सुठो किताबु आहे। सुवाल नंबर 79 शौक़ जो इज़हार उर्फ़ सदमे जी सूखड़ी जो लेखक आहे मोहनलाल शर्मा। सुवाल नंबर 80 उहा कहिड़ी अदबी सिन्फ़ आहे जंहिं में अफ़साने जो लुत्फ़, तनक़ीद जो फ़िक्री अंसर, ग़ज़ल जो इख़्तिसार मतिलबु त सभई अदबी रंग मौजूदु हूंदा आहिनि? इहो इंशाया। सुवाल नंबर 81 बोलिया या बोलिया नाले नाविल जो लेखक आहे? जवाब शेख मोहम्मद हसन। सुवाल नंबर 82 सुकल गुल भगल चूड़ियूं जे लेखक जो नालो आहे? नाज़ तुनियो। सुवाल नंबर 83 ब्रेट हेल्डी जे नाविल डेथ हैज़ 3 लाइव्स जो तर्जुमो फज़ल अहमद बचाणीअ कहिड़े नाले सां कयो आहे? हीअ आहे राति विॼ में। सुवाल नंबर 84 सलेमा नदवीअ जे नज़रिए मुताबिक़ मोहम्मद बिन क़ासिम 712 ईस्वी में सिंध फ़तह करे उन खे मुस्लिम हुकूमत जो सूबो बणायो ऐं मुस्लमान आबाद थियणु शुरू थिया। ॿुधायो त उन वक़्तु सिंध में उहा कहिड़ी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई जंहिंजो मेलाप अरबीअ सां शुरू थियो? ही हुई ड्राचा या वरी प्राचा। सुवाल नंबर 85 नंढे खंड में 1857 ईस्वी खां पोइ दास्तान जी सिन्फ़ जी जाइ ते कहिड़ी सिन्फ़ खे रवाज मिलियो? ही नाविल। नंढे खंड में सब कॉन्टिनेंट में। ठीकु। सुवाल नंबर 86 सुखन जी अहिड़ी सिन्फ़ खे छा चइबो आहे जंहिं में शाइर आम तौर ते इश्क ऐं मुहबत जा जज़्बात बयानु करे थो ऐं हिजर ऐं विसाल जा किसा कलमबंद करे थो? तंहिं हूंदे बि हाणोके नए दौर में इन सिन्फ़ में सियासी मज़हबी ऐं हकीमाना वग़ैरह ख़्याल बि बयानु थियण लॻा आहिनि। हीअ गज़ल आहे। सुवाल नंबर 87 गज़ल में मुसलसल मज़मून ॿुधण लाइ कहिड़ी सिन्फ़ इस्तेमालु थिए थी? इहा आहे कता। सुवाल नंबर 88 ॿिनि या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि जे अहिड़े मजमूए खे जंहिंखे अहले ज़बान मख़सूस ऐं ग़ैर हक़ीक़ी माना में इस्तेमालु कनि था तन खे चइबो आहे रोज़मर्रा। सुवाल नंबर 79 एट वंस बैक एंड कॉल जी माना आहे इशारे ते हुअणु। बाय फिट्स एंड स्टार्ट्स जो मतिलबु आहे बेक़ाइदगीअ सां कमु। सुवाल नंबर 91 सैयद मीरा मोहम्मद शाह जो तख़ल्लुस आहे महजूर। सुवाल नंबर 92 सैयद मुहिउद्दीन शाह एजाज़ राशिदीअ जे कलाम ते मुश्तमिल किताब मख़ज़न एजाज़ जो मरतब कंदड़ आहे इनायत उनड़। सुवाल नंबर 93 शाइरीअ जो मजमूओ ख़ुदा जो कसम जो शाइर आहे नूर मोहम्मद सूमरो।
सवाल नंबर 94 नाम्यारे शाइर मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला केतिरा तख़ल्लुस कम आंदा। जवाब 4। हाँ 4 कहिड़ा आहिनि? हिन पहिरियों जेको तख़ल्लुस पंहिंजो रखियो उहो बेवस, वरी उन खां फिरी वियो, माना वरी उन खां पोइ जेको आहे ही कहिड़ो फ़ुकराई फ़िराकी हीअ आहे फ़िराकी, पोइ वरी फ़िराकी रखियईं, उन खां पोइ वरी ज़मान शाह रखियईं, ज़मान शाह खां पोइ वरी तालिब रखियईं जेको हाणे ताईं मशहूरु आहे। सवाल नंबर 95 डॉक्टर होतचंद गुरबख्शाणीअ जो इंतकाल कहिड़े शहर में थियो? जवाब कराची में। सवाल नंबर 96 सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर लेखक ऐं अदाकार हेम नागवाणी कहिड़े साल वफ़ात कई? 1885 में। सवाल नंबर 97 दीवान कोड़ोमल भगतन जूं साखियूं नाले सवानाए उमिरें जो किताब कहिड़े सन में लिखियो? सवानाए उमिरियुनि जो किताब ही लिखियईं 1928 में। सवाल नंबर 98 डॉक्टर गुरबख्शाणी जे लिखियल शाह जे रिसाले जो पहिरियों भाङो 1923 ईस्वी में छपियो, ॿियो भाङो 1924 में छपियो, ॿुधायो त टियों भाङो कॾहिं? 1931 में। हीअ अहम आहे, पहिरियों भाङो 23 में, ॿियो भाङो 24 में ऐं टियों वरी 31 में। गुरबख्शाणी जो जेको शाह ते रिसालो लिखियईं। 99 सवाल आहे विरहाङे खां पोइ पहिरियों निकाद कंहिंखे चयो वञे थो? जवाब गुलाम मोहम्मद शाहवाणी खे। सवाल नंबर 100 डॉक्टर मोहम्मद इब्राहिम खलील जो लिखियल किताब रहनुमाए शाइरी केतिरनि हिसनि में आहे? जवाब 3 हिसनि में। हीअ अॼु जो असांजा पूरा थी विया। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।